रुकिए दोस्तों, अगर आपने मेरा चैनल सिंध रंग सब्सक्राइब नहीं किया तो काइंडली सब्सक्राइब करें। जोड़ों का कितना ही पुराना दर्द हो और उस दर्द को ख़त्म करने के लिए आपने बेशुमार अद्वियात खाई हैं लेकिन कोई अफाका नहीं हो रहा, तो ये वीडियो आप ज़रूर देखें। दिस इज़ ओनली इंफॉर्मेटिव वीडियो। दोस्तों, अज चाचा साईं खां असां नुस्ख़ो वठूं था गोॾनि जे दर्द जो, जेके पोड़नि खे या आम जेके विचोली उमिरि जा नौजवान खे गोॾनि जो दर्द हूंदो आहे, उन जे लाइ चाचा साईं खां चाचा साईं गोॾनि जो जेको आहे दर्द जो इहो ॿुधायो, अहिड़ो टोटको जेके दोस्त उन में फ़ाइदो वठी सघे। साईं, गोॾनि जो दर्द सभ खां पहिरियों त इहे वाही चीज़ां बादी शयूं खाइण खां थींदो आहे। उमिरि जे हिसाब सां बि थींदो आहे, चिकनाई घटि थी वेंदी आहे या दर्द उथण वेहण में सियारे में ख़ासि करे इहो ज़्यादा थींदो आहे तकलीफ़। इन जो मुख़्तसिर इलाजु इहो आहे त हिकु शारक कलवंजी असल हुजे। अच्छा, 2 नंबर न असल कलवंजी, हिकु शारक अजवाइण देसी मां अजवाइण देसी। अच्छा, ऐं हिकु शारक वॾो जेके आहिनि सौंफ जेके छॾींदा आहियूं, इहे 3 शयूं वठी इन्हनि खे ग्राइंडर करे सनो पाउडर करे पी बरनी शीशे जी जार में रखिणो आहे, प्लास्टिक जी में न, शीशे जी बरनी में रखो। मानी जंहिं महिल खायो उन महिल हिकिड़ो चिमिचो जेको आहे नंढो चिमिचो उहो बसि वात में विझी मथां पाणी जो ढुक पी छॾो। इहो 2-3 ॾींहं खाईंदा वे, इंशाअल्लाह ताला जोड़नि जो दर्द बि ख़तमु थी वेंदो। हथूं दवायूं कंदा वे, गोॾनि जो सूरु, निमाज़ न पढ़ी सघंदो आहे माण्हू, तकलीफ़ आहे। बाक़ी अल्लाह कंदो ॿिया बि असांजे हथ अची विया कोई अहिड़ा नुस्ख़ा आज़मायल तव्हांखे ॿुधाईंदा। चाचा, इन नुस्ख़े सां भला यूरिक एसिड बि ख़तमु थींदो? यूरिक एसिड जो जेको दर्द हूंदो आहे गोॾनि में थींदो आहे उहो थींदो आहे माना ज़्यादा सड़म खाइण वारा, चिकनाई वारियूं शयूं खाइण वारा, उहो रत में चर्बी थींदी आहे। जीअं इंसान खे न चिकनाई जेकी आहे ज़्यादा थी वेंदी आहे, जंहिं महिल पोइ उन में थी वेंदियूं आहिनि जिस्म में गिल्टियूं, रोड़ियूं थी वेंदियूं आहिनि, किथे किथे पकियूं गॾा थी वेंदियूं आहिनि, उन खे ज़ोर ॾे त दर्द थींदो आहे। पोइ उहो नाला जेकी हिकिड़े क़िस्म जी पूरी पाइप लाइन आहे उहा बंदि थी वेंदी आहे। पोइ उन जी यूरिक एसिड जी तकलीफ़ आहे, दिलि जो अटैक बि थिए थो इन यूरिक एसिड जे करे। उन जो इलाजु इहो आहे त पासारी खां हिकिड़ी बूटी आहे करवंजो करे छॾींदा आहिनि। उहे एतिरा वॾा किटा हूंदा आहिनि, उन्हनि खे भञी उन्हनि जो अछे रंग जो बिज निकिरंदो आहे, उहो धुप ते सुकाए पोइ उन्हनि जो पाउडर करे ऐं उन में कौड़ी सुरंजाण मिलंदी आहे हिकिड़ी, इहे चनर थींदा आहिनि या कणिक जो बिज आहे, इन रंग वांगुरु थींदी आहे पर वॾा थींदा आहिनि उहे करवंज जा कौड़ी सुरंजाण। पोइ उहा माना 1 तोलो कौड़ी सुरंजाण आहे त करवंजो एॾो वरितो अथव तव्हां अधु पा या शारक वरितो अथव, उहो उनजा गोरा कढी करे उहो पाउडर सुकाए करे उन में मिक्स उहा कौड़ी सुरंजाण बि खरल करे सनो पाउडर मिक्स करे पोइ उन जा तव्हां 250 मिलीग्राम वारा जेके कैप्सूल मिलंदा आहिनि या 500 मिलीग्राम वारा, उहे कैप्सूल भरे बरनी में रखी छॾो। उहो हिकिड़ो कैप्सूल सुबुह, हिकिड़ो शाम जो, इहो माण्हू खाईंदो रहे। ख़ासि करे इन जो मोटापो जेको आहे उहो बि ख़तमु थी वेंदो आहे ऐं उहे चर्बी जेकी। दोस्तों, हाणे पंहिंजे दोस्त मोहम्मद असलम खे इजाज़त ॾींदा ऐं मुंहिंजे चैनल सिंध रंग खे सब्सक्राइब ऐं लाइक कंदा।